नौशेरो फिरोज में गंदगी जो आज़ार वधी वियो। चन्ना मोहल्ला वार्ड नंबर 8 जे रहवासियुनि जो ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो त असांजे पाड़े में नालियूं उथली पयूं आहिनि ऐं गटरनि नालेनि जी मरम्मत न थियण ऐं नालेनि जी सफ़ाई न हुअण करे गंदो पाणी घिटियुनि में काहे पियो आहे। शहर में मौजूद आहियूं चन्ना मोहल्ला वार्ड नंबर 8 में। हिते जेको चन्ना मोहल्ला जो रवासी सफ़ाई न हुजण जे करे हिननि जे एहतिजाज में हिननि जो छा चवण जो जेको आहे सो मक़सदु। असां काफ़ी टाइम खां वठी टाउन इंतज़ामिया सां हितां जे जेको काउंसलर साहब आहे उन सां मुलाक़ात कई हुई हिन शहर इन असांजे महले जी सफ़ाई जे लाइ, पर हिन वक़्त ताईं काउंसलर या टाउन ऑफिसर असांजी उन दांह खे न वरन आयो आहे। तव्हां ॾिसो असांजे पाड़े में नालियुनि जे मथां जेके सैलब हूंदा आहिनि उहे सैलब न आहिनि। इन सैलब न हुजण जे करे असांजे स्कूल ॿार जेके महले जा वञनि था उहे नालियुनि में किरनि था, या जेकॾहिं को मोटरसाइकिल वारो क्रॉस करे थो नाली त उहो बि ॿ टे मोटरसाइकिलूं जेके आहिनि उहे नाली में किरी पियूं आहिनि। असांजे महले में साल पूरो थी वियो आहे या उन खां मथे बि त असांजे मोहल्ले जे नालियुनि जी खाटी न खई वई आहे। हिन महिल ताईं जेको असां वटि हिते स्वीपर अचे थो उनखे चऊं था असांखे हिन नाली जी खाटी करे ॾियो या किन जेको आहे किचिरो उहो कढो, त उहो चवे थो मुंहिंजी हिते ड्यूटी कान्हे, मुंहिंजी होॾे आहे। जेकॾहिं उन जी हिते ड्यूटी न आहे त पोइ ॿियनि महलनि जो बि किन खणी वरी असांजे ई हिन महले में उछलायो थो वञे। इन जे करे असांजे पाड़े में असांजे महले में बीमारी आम थी वई आहे। नंढड़ा ॿार नंढा बच्चा मलेरिया में ऐं बुखार में वरतल आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची